बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी अज पाण अल्हम्दुलिल्लाह अरणे रोज़े जी अरिड़ो रोज़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह मग़फ़रत जो ही ॾोह आहे जेको हले पियो तेज़ी सां। ऐं रमज़ान जो भलारो महीनो रब्बुल आलमीन जो महीनो आहे जेको तेज़ी सां पाण खां वञे पियो। ऐं रब्बुल आलमीन ॿाननि लाइ ऐं रमज़ान जो महीनो जेको मुक़ररु थियो आहे रब्बुल आलमीन उन में भलायूं रखियूं आहिनि। ऐं भलाई सां मुराद त रोज़े सां अनेक फ़ाइदा आहिनि। ऐं रब्बुल आलमीन हर माण्हू खे तौफ़ीक़ ॾे रमज़ान जे भलारे महीने जी एतिराम करण जी, रोज़ो रखण जी। ऐं रमज़ान जे भलारे में पंहिंजो इबादत करणु ॿीणो टिणो सवाबु आहे, पर सभ खां वधीक जेको आहे रोज़ो खोलाइण या इफ़्तार कराइणु रखाइणु उन में वॾी नेकी आहे। ऐं नफ़ल हिकिड़ो पढ़ण सां 70 फ़र्ज़ जो सवाबु मिले पियो। ऐं हिकु महीनो कमाई जो इबादत जो आहे। ऐं हिते जा वरी बि हुक्मरान जेके चवंदासीं, हिते जा माशाखोर चवंदासीं, सभु न पर के अहिड़ा आहिनि जेके कोशिशि कंदा आहिनि रमज़ान महीने में वधीक कमायूं। जी हा मुनाफ़ो त जाइज़ रखिजे। ऐं भलारे महीने में वधीक माशाखोरी करणु इहो उनजो पुछाइणो ज़रूरु थींदो। सो मुंहिंजा मिठा, सभ खां रब्बुल आलमीन जो फरमान आहे त पाड़े में वध खां वधि ख़्यालु करिणो आहे। को बुखियो हुजे, कंहिंजे घर में का शइ न हुजे, उनजी मदद करणु इंतिहाई वॾो उनजो दर्जात आहिनि। रब्बुल आलमीन फरमायो त बीमार जी बि पुछा कजे। त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खे चवंदो, ऐं बाना ऐं तुंहिंजे पाड़े में बीमार पियो आहीं, तूं मूंखे पुछण बि कोन आहे। त माण्हू बानो चवंदो, या रब्बुल आलमीन तूं बेनियाज़ आहीं, या रब्बुल आलमीन तूं बेनियाज़ आहीं। पर रब्बुल आलमीन करीम रब चवंदो, बाना तुंहिंजे पाड़े में ग़रीब माण्हू बीमार पियो, तूं वञी हुनखां पुछी आहे, ॼण त मूंखां पुछई। केॾा पाण ते करम आहिनि रब्बुल आलमीन जा। ऐं पाण कुदरती मालामाल आहियूं। मिसाल आहे, पाण खे थोरी गाॾी अचे थी, पाण कुदरती मालामाल आहियूं। रब जे तरफ़ां पाण खे अनेक नेमतूं आहिनि। हाणे पाण ॾिसंदासीं त पाण खे रब्बुल आलमीन अखियूं ॾिनियूं, कन ॾिना, नक ॾिनो, जिगर फिफड़ देरा दिलूं ॾिनियूं, गुर्दा ॾिना। रब्बुल आलमीन अगरि उहो कंहिं बीमार खां पुछूं कंहिंजा गुर्दा कमु छॾे था वञनि, पुछूं हिकु माण्हू त हिकिड़ो कर्ज़ु हो, उन चयो मूं वटि का शइ ई कोन्हे, ऐं किथां कर्ज़ु ॾियां। त उन चयो हाणे मूं ते मुंहिंजो कर्ज़ु आहे, काफ़ी तुंहिंजो कर्ज़ु आहे, मूंखे ॾे। चए था मूं वटि का शइ कोन्हे। हुन चयो मूंखे हिकिड़ो गुर्दो ॾे, त हिकिड़े माण्हू खे लॻारायां, तोखे 10 लख रुपया ॾियां थो। हुन चयोसीं न आउं गुर्दो कीअं ॾियां, त पोइ तोखे रब सभु कुझु कोन ॾिनो आहे। वरी बि नाशुक्रो माण्हू आहे। अलाह साईं सभिनी खे हिदायत ॾे, हिन भलारे महीने में इबादत करण जी तौफ़ीक़ ॾे, सुठो सुठे घस ते हलाए। ज़िंदगी जो कहिड़ो भरोसो, कई हलिया विया, कई असां खां पंहिंजा किथे आहिनि अॼु अबो अम्मा, सभु दुनिया फ़ानी आहे। ऐं हिकिड़े ॾींहुं हितां हलियो वञिणो आहे। सो इन ते हिकिड़ो मूंखे ग़ज़ल यादि आयो, भयां थो तव्हांखे शेयर करियां। खिलायो थे जिन से रुआरे हलिया विया, मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया विया।